दर्द जो दरिया चइबो त तूं एतिरो ठाउ को थी वई जो अकबर खान सां मुहानो थो अटकाए। वरी जेकॾहिं मां पंहिंजी ते आयुसि न त सिर्फ़ु घोटे लाहींदो सही। गोराम खे उताक तां अगवा करण का बारानी ॻाल्हि न आहे। शेरन एॾी वॾी ॻाल्हि बि न आहे। तूं त यार अचाया पियो परेशान थी। मां परेशान इन लाइ थो थियां जो तूं पंहिंजे लाइ मसला थो पैदा करी। तूं बेफ़िक्र रह अदा। हिते या वरियाम ग़लती न कंदो। जेकॾहिं ग़लती कई न त हितां हुनजो लाश वापसि ॾींदो। लाश अॻ में ॻोठ वारा तुंहिंजे मथां वॾियूं खिलूं पिया कनि त छोकिरी वॾी निभागी आहे। जेकॾहिं ही वनवा बि टुटे थो छा ॻोठ वारा असांखे हिते इज़त सां रहण ॾींदा? बाबा इहो कम तूं मूं ते छॾ। मां ॿिन्हिनि खे अहिड़ो बेवकूफ़ बणाईंदसि जो हिक ॿिए खे बंदूक खणंदे देर ई कोन कंदा। अॼु खां वठी देर न कर ॿिन्ही जोड़नि खे बेवकूफ़ बणाइण में देर न कर। सब असांजा ॾोही आहिनि। कल कलो को ॾींहुं आहे। दिलबर असांखे साख ॾियण जे लाइ तयार हो। अॼु चवे थो त राणी मूं वटि आहे। हाणे मूं कहिड़ा तुंहिंजा बचा लता जो मूं ते फकीर छितो थी। फकीर होश में न आहे। कुछ कयो मुर्शिद साईं। पर मूंखे केरु बचाईंदो मुर्शिद साईं? फकीर साईं भला पाणी जो ढुक जाए। अरे कम आहे तॾहिं त चवां थो न। पहिरीं इहो ॿुधाए मुर्शिद में कम कहिड़ो अथई? लॻे थो ॿी शादी लाइ मुर्शिद खां को तावीज़ धागो वठंदे ईअं न? अरे मुर्शिद खां धागो कराया या बुराई न घर मां वञे ई न। मूंखे फोन करे तो छो घुरायो आहे? सदोरी खे चयो हुयसि तो सां मिलण लाइ न आई। तूं सदोरी जे मथां ज़ोर रख। ॾाढी कोशिश कयां थी पर सदोरी मञे ई नथी। हुनजो मक़सद मां सिर्फ़ु भली वञा। तूं परेशान न थी। सदोरी खे राज़ी मां कंदसि। मूंखे भले साईं ते हथ रख राय। मां न वरियाम खे ईंदे ॾिठो आहे न वेंदे ॾिठो आहे। मूंखे ख़बर ई न आहे। सदोरी जेकॾहिं ॿियो को ॻाल्हि करे हा न त उनजी ज़ुबान ते मां एतबार न कयां। पर वरियाम खे हितां वेंदे मां पाण ई ॾिठो आहे। अॼु खां पोइ तूं ऐं मल्हार सभु कम हिकु पासे करे दिल पर जे पोयां लॻो। जिथे बि नज़र अचेव न सीने वारी हणोसि। ये उफी न करे। दिल बकरी दनारनि जा धक। अदा इहो कम असां तोखे सुभाणे जे सिज में करे था ॾेखारियूं। टके जी बि रिआयत न कजोसि। पोइ जेको बि थियो न मां पाण ॾेखारींदुसि। मां चवां थो त कन खां वठी हुनखे सम्झाएसि। त मां चयुमि न हींअर अहिड़ी का बि ग़लती न कंदो। पोइ तूं हुनखे मुआरी उताक ते वठी अच। मां बि ॻोठ वारा घुरायां थो। उन्हनि जे साम्हूं मूंखां माफ़ी वठी ऐं भले साईं ते हथ रखे तॾहिं मूंखे यकीन ईंदो। दुश्मनी वधाइण जे खौफ़ खां छा माठ करे वेही रहूं? सोच माठ करे कोन वेंदासीं। सुभाणे हली निज़ाम सां ठके ठोके ॻाल्हाईंदा। जेकॾहिं निकाह जी इजाज़त ॾे त ठीकु आहे। ज़बरदस्ती निकाह कंदासीं। जेकॾहिं वरियाम खे सुधरणो हुजे हा न त सदोरी जी शादी थी वई न ॿीहर वरी उन सां शादीअ जे बारे में सोचे ई न हा। ऐं पाण किथां ॿिए हंधा शादी करे छॾी आहे पर हो पंहिंजी शादीअ जे बारे में कुझु सोचे ई कोन थो। चए थो त शादी कंदुसि त सदोरी सां कंदुसि। अदा तेरे दादली चए थी ऐं चाचो निज़ाम बि मिनत थो करे त पोइ खणी हिननि खे इजाज़त ॾियनि था। ठीकु आहे निज़ाम असां 3 महीना इंतज़ार कयूं था। उन खां पोइ तुंहिंजो को बि बहानो न हलंदो। ये दुनिया दर्द जो दरिया। थोड़ी घणी ॻाल्हि ते गोराम खे ईअं ई मोचड़ा हणंदा रहंदासीं त माण्हू छा चवंदा त भेण सिर्फ़ इन्हनि ई परणाए ॾिनी आहे। पुट हिननि खे छॾे तूं ई वञी हुननि सां ॻाल्हाए। जेकॾहिं तूं हुननि खे कुझु न चयो न त हो सम्झंदा छोकिरी निधण की आहे। मां पंहिंजी पूरी ज़मीन इन्हनि जे पोयां तबाह कई आहे। हाणे जेकॾहिं मूंखे संग न मिलियो ऐं को बि मसइलो थियो न त इन्हनि जूं कबरूं उन्हनि जे घर में ठाहींदुसि।